वज़ीर आज़म इमरान खान से माइक्रोसॉफ्ट ज़बानी बिल गेट्स की मुलाकात। सेहत खुराक ऐं मुआशी सूरत हाल बाबत कयल ॾिवट। पाकिस्तान ऐं बिल गेट्स फाउंडेशन विच में एहसास प्रोग्राम की याददाश्तनामे ते सयूं बि कयूं वयूं। वज़ीर आज़म चयो त ख़ुशी आहे त बिल गेट्स फाउंडेशन पोलियो के खात्मे समेत केतिरनि ई प्रोग्राम्स में मुआवनत फराहम कंदी। एहसास प्रोग्राम मुल्क में गुर्बत के खात्मे लाइ सभ खां वॾो प्रोजेक्ट आहे। वज़ीर आज़म इमरान खान की नॉर्वे के हममंसब एडना सोलबर्ग से मुलाकात। कश्मीर बाबत आगाही ॾींदे वज़ीर आज़म चयो त नरेंद्र मोदी की हठधर्मी सबब ख़िते जो अमुन दाज़ लगी पियो आहे। वालरल कश्मीर में तारीख़ जो सभ खां वॾो इंसानी सानियो पैदा थियण जो ख़दशो आहे। हिते कश्मीर जो केस मिलंदुसि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पंहिंजे ॿिन्ही दोस्तनि वज़ीर आज़म इमरान खान ऐं नरेंद्र मोदी खे चिकताण ख़त्म करण लाइ ज़ोर भरियो आहे। हिलल क़ौम जी जनरल असेंबली की साइड लाइन ते ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त ॿिन्ही अॻवाननि सां धार मुलाक़ातुनि में इख़्तिलाफ़ ख़त्म करण लाइ चयो। ॿई ऐसी मुल्क आहिनि इख़्तिलाफ़ ख़त्म करे गॾिजी कमु कनि। कश्मीर मसइले ते जेतिरो थी सघंदो ऐं मदद कंदुसि। ॿिन्ही मुल्कनि खे सियासी जीत हासिल कई। मामिलो इंतहाई संगीन आहे। उम्मीद आहे त सूरत हाल बहितर थींदी। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त दहशतगर्दी जो को मज़हब नाहे। 99 खां पोइ दहशतगर्दी के इस्लाम सां गंढियो थियो। इन खां अॻु 75% आपघाती हमला हिंदू तामिल टाइगर्स कया, पर कॾहिं बि हिंदू मज़हब के दहशतगर्दी सां न सलाहियो वियो। भारत में अॼु बि नस्ल परस्त इंतहा पसंद इक़्तिदार में आहिनि। न्यूयॉर्क में नफ़रत बदल गाड़ियुनि खे मुंहुं ॾियण बाबति तकरीब ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त यहूदी सोसाइटी ऐं भारत में बि इंतहा पसंदी आहे। नफ़रत बदल बयानी जो अज़ारो थियणु घुरिजे। तुर्क सदर रजब तय्यब एर्दोगान चयो दुनिया में मुसलमाननि खिलाफ़ नफ़रत बदल तकरीरूं सवलो हदफ़ आहिनि। भारत में गऊ जो गोश्त खाईंदड़नि खे जीअरो साड़ियो वेंदो आहे। पाकिस्तान तुर्की मलाइशिया जो न्यूयॉर्क में थे ॾींहुं इजलास। टिनी मुल्क जे अॻवाननि पारां कश्मीर मसइले जे हल समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। टे इजलास में वज़ीर आज़म इमरान खान, तुर्क सदर तय्यब एर्दोगान ऐं मलाइशियन वज़ीर आज़म महातिर मोहम्मद शिरकत कई। इजलास दौरान मलाइशिया के वज़ीर आज़म महातिर मोहम्मद चयो त कश्मीर मसइलो गॾियल क़ौमनि जे ठहिराउनि मूजिबि हल कयो वञे। वज़ीर आज़म इमरान खान कश्मीर बाबति मलाइशिया के वज़ीर आज़म जे बयान जी वाखाण कंदे चयो त कश्मीर रुगो पाकिस्तान न पर समूरे मुसलमाननि जो मसइलो आहे। वज़ीर आज़म न्यूयॉर्क टाइम्स एडिटोरियल बोर्ड से मुलाकात दौरान वालरल कश्मीर के मसइले बाबति आगाही ॾिनी। पाकिस्तान, तुर्की और मलाइशिया पारा गॾियल तौर ते अंग्रेज़ी चैनल शुरू करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे ट्वीट में चयो त अंग्रेज़ी चैनल खोलण जो मक़सदु इस्लामोफोबिया जो मुक़ाबिलो करण ऐं दुनिया के इस्लाम बाबति ॼाण फराहम करण आहे। गॾियल चैनल इस्लामाबाद सही तरीक़े सां तर्जुमानी कंदो। गॾियल चैनल आलमी मीडिया में मुसलमाननि जी नुमाइंदगी कंदो। चैनल ते मुसलमाननि जी तारीख़ बाबति प्रोग्राम्स ऐं फिल्मूं बि ॾेखारियूं वेंदियूं। इंटरनेट ते इमरान खान जी धूम। गूगल सर्च ते ट्रंप खां पोइ सभ खां वधीक मक़बूल लीडर बणिजी वियो। यूएन जी गूगल सर्च में डोनाल्ड ट्रंप पहिरीं, वज़ीर आज़म इमरान खान 2 नंबर ते अची वियो। बरतानवी वज़ीर आज़म बोरिस जॉनसन 3 नंबर ते, भारतीय वज़ीर आज़म मोदी 5 नंबर ते अची वियो। परॾेही वज़ीर शामून कुरैशी जूं गॾियल क़ौम जी जनरल असेंबली जे इजलास में शिरकत लाइ आयल काज़ाकिस्तान, आयरलैंड जे हममंसबनि ऐं यूरोपीय यूनियन के परॾेही पॉलिसी के सरबराह सां धार मुलाक़ातूं। कश्मीर सूरत हाल ऐं ख़िते जे अमुन बाबति कयल ॾिवट। परॾेही वज़ीर शामून कुरैशी चयो त भारत 5 अगस्त खां वालरल कश्मीर में कर्फ्यू लॻाए छॾियो। 80 लख इंसानी हयातुनि खे ख़तरो आहे। कश्मीर में कर्फ्यू सबबि मरीज़नि खे अस्पताल उमाइण में बि ॾुखियाइयूं आहिनि। वालरल कश्मीर में लॉकडाउन ऐं कर्फ्यू जो सिलसिलो 53 ॾींहं में दाख़िल। 90 लख खां वधीक कश्मीरियनि जी ज़िंदगी मफ़लूज बणियल। कोयटा जे ओभर बाईपास ते पुलिस वेन वेझो धमाके जे नतीजे में 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त बम मोटरसाइकिल में नस चल हो।
आज़ाद कश्मीर में ज़लज़ले जे नुक़सान जा तफ़सील साम्हूं अची विया। सरकारी दस्तावेज़ में चयो वियो आहे त ज़लज़ले सबबि 37 माण्हू फ़ौत ऐं 520 ॼणा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में 160 ॼणनि जी हालत ॻणिती जोॻी आहे। ज़लज़ले सबबि 270 घर मुकमल तौर ते तबाह थिया। 2700 घरनि खे जुज़वी तौर नुक़सान पहुतो। मीडिया रिपोर्ट मूजिब सरकारी दस्तावेज़ में चयो वियो आहे त ज़लज़ले सबबि 139 सरकारी इमारतुनि खे नुक़सान पहुतो, जिन मां 8 सरकारी इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी वयूं। ज़लज़ले सबबि मजमूई तौर ते 200 गाॾियुनि खे नुक़सान पहुतो, जिन मां 50 गाॾियूं मुकमल तौर ते तबाह थियूं। आज़ाद कश्मीर जे ज़लज़ले मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज ॿियनि इदारनि जूं इमदादी कार्रवाई जारी। NDMA जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफ़ज़ल ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़वान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ज़लज़ले सटियल शहरनि खे खाद खुराक, पाणी, कंबल ऐं ॿियो सामान फराहम कयो पियो वञे। फ़िलहाल परॾेही इमदाद जी का बि ज़रूरत नाहे। फिरदौस आशिक़वान चयो आहे त आज़ाद कश्मीर जी हुकूमत सां गॾिजी ज़लज़ले मुतासिरनि जी मदद करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां आज़ाद कश्मीर जे ज़लज़ले सटियल इलाइक़नि जो दौरो, मुतासिरनि खे रिलीफ फराहम करण वारनि क़दमनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त सिविल इंतज़ामिया सां गॾिजी हालतूं मामूल ते आनियूं वेंदियूं, मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई वञे। पानामा लीक्स जे केतिरनि किरदारनि एमनेस्टी स्कीम मां लाभ हासिल करे वरितो आहे। क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास में इंकशाफ। मलिक आबिर डोगर जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई त पानामा लीक्स में शामिल समूरनि कंपनीज़ ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कंदे जांच कई वई। चाइताली कंपनियूं अहिड़ियूं आहिनि जिन जा असासा ॿुड़ी या वरी एतिरियूं पुराणियूं आहिनि जो उन्हनि जी ॼाण नथी मिले। कुझु मुल्कनि अकामनि बाबति बि अंगीठर न ॾिना आहिनि। पीपल्स पार्टी ऐं JUI वफ़ाक़ी हुकूमत खे घर भेड़ो करण ते मुतफ़िक़। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी ऐं JUI जे अॻवाणनि जो इजलास। अपोज़िशन जी रहबर कमेटी जे कन्वीनर ऐं JUI अॻवान अकरम दुरानी, पीपल्स पार्टी अॻवान श्री रहमान, नयर बुखारी ऐं ॿियनि शिरकत कई। नयर बुखारी चयो त ॿई पार्टियूं हुकूमत खे घर भेड़ो करण ते मुतफ़िक़ आहिनि। रुॻो तरीक़ेकार ते मुशावरत थी रही आहे। अकरम दुरानी चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हर हाल में घर मोकिलियो वेंदो। साईं, असांजो हे जेको फ़सुलु आहे तक़रीबन 60 खां 70% जेको आहे असांजो मुतासिर थियो आहे। हाणे असां ग़रीब माण्हू कारो बाण विधो आहे, छा बाण विधा आहिनि, लिंकियूं विधियूं आहिनि, हाणे कर्ज़ ई नथो लहे पियो। कुझु हुकूमत हिन सां ताउन करे फुआरो हणाए ॾे, स्प्रे कराए ॾे, हीअं त असां ईअं हिन फ़सुल जा असर त बर्बाद थी वेंदासीं। इहो मौसम जो चकर बीठो आहे। वञी सिंध में सारियल फसल खे बीमारी लॻी वई। लाड़काणो, कंबर, शिदातकोट, शिकारपुर, जैकबाद, कशमोर, कंदकोट ऐं दादू ज़िलनि में हज़ारे एकड़नि ते बीठल सारियूं निसरण खां पोइ पापड़ी थी वयूं। गैर मयारी ॿिज नकली भाण जे इस्तेमालु ऐं घणी गर्मी सबबि 50% फसल मुतासिर। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया। सिंध हुकूमत सूबे में रोडनि रस्तनि ते कचिरो उछलाइण ते पाबंदी लागू करे छॾी। रुखाते पारां जारी कयल नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त समुंड किनारे घरनि जे दरनि ॾाढो ऐं रोडनि ते कचिरो फिटो करणु ॾोह हूंदो। सिंध में समूरा SHOs पाबंदी ते अमल यकीनी बणाइनि। सिंध हाई कोर्ट डेंटल कॉलेज लाड़काणे जी हासिल में शागिर्दियाणी निमरता कुमारी जे पुरस्कार मौत जी अदालती जांच कराइण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज लाड़काणे खे वाक़े जी जांच करण जी इजाज़त ॾिनी वई। निमरता जे पुरस्कार मौत वारे वाक़े जी हेल्थ ऐं वाटसन तोड़े पुलिस पारां का बि FIR दाख़िल न कराई वई। निमरता जे मौत जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे।
नायब अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, पीपल्स पार्टी MP अली हसन ज़रदारी ऐं पंजाब मुस्लिम लीग अॻूणे डिप्टी स्पीकर शेर अली गुरचाणी ख़िलाफ़ इंक्वायरी की मंजूरी ॾेई छॾी। बलूचिस्तान के अॻूणे वॾे वज़ीर असलम रेस्तानी ख़िलाफ़ रेफरेंस की मंजूरी। नायब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल की सदारत हेठि नायब जे एग्जीक्यूटिव बोर्ड के इजलास में एडिन हाउसिंग सोसाइटी के सरबराह डॉक्टर अमजद ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण की मंजूरी ॾिनी वई। नायब चेयरमैन चयो त मेगा करप्शन केसिस के मनतकी अंजाम ताईं पहुंचाए करप्शन जो ख़ात्मो आणींदासीं। गुज़िरियल 22 महीननि दौरान 71 अरब रुपया वसूल करे क़ौमी नाणे में जमा कराया आहिनि। नायब तां गिरफ्तार पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद शाह ख़िलाफ़ आमदनी का वधीक असासन वारे मामले की जांच जारी। नायब टीम सखर जा मुख्तियार कार रोहड़ी रेवेन्यू ऑफिस ऐं हिकु होटल ते छापा रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। नायब टीम रेवेन्यू अमलदारनि खे हिदायत कई त बेनामी मिल्कियतनि बाबति नैब खां सवाइ कंहिंखे बि ॼाण ख़राब न कई वञे। कराची के इलाके मोमिनाबाद ऐं जैक्सन में CTD की कार्रवाई। कत्ल धाड़नि में मुलविस वॾवारी गिरफ्तार, हथियार हथ। CTD तर्जमान मूजिब कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि फज़ल वहाब ऐं अमीर सईद उर्फ अमीर साहब के गिरफ्तार किया वियो आहे। जांच दौरान जवाबदार अमीर सईद जैक्सन के इलाके में खान मोहम्मद के 2011 में कत्ल करण जो इतराफ़ कयो। मलिर के इलाके सचल में बबीना अग कत्ल थींदड़ पीरसन अली जान जो कातिल संदसि सॻो पुटु निकितो। जवाबदार अब्दुल मजीद पारां पीउ खे चाकू जा वार करे ज़बह करण जो इतराफ़। वालिद अली जान घरेलू फैसलन में अहमियत न ॾींदो हो, इन करे केस क़त्ल कयो। भाउ खे बि क़त्ल करण जो इरादो हो, पर पीउ खे क़त्ल करण बाद हिम्मत न थी। घबराहट सबबि भाउ खे न मारे सघियसि। एंटी करप्शन टीम कराची में कार्रवाई करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के ॿिनि ऑफिसर्स के रिश्वत वठंदे गिरफ्तार करे वरितो। एंटी करप्शन अख्तियारनि जे चवण ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के असिस्टेंट डायरेक्टर वकार हैदर इंस्पेक्टर शाहिद के रिश्वत वठंदे गिरफ्तार किया वियो। सिंध हाई कोर्ट DIG लाड़काणो इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ हैदराबाद के डॉक्टर दीपक कुमार के कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करण जो केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। अप्रैल 2015 में हाफ ट्रैकिल डॉक्टर दीपक कुमार की घरवारी उन वक्त के SSP हैदराबाद इरफान बलोच ऐं ॿियनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत पारां वलीउल्लाह दल की सरबराही में JIT जोड़ण ऐं डॉक्टर दीपक के माहवार 50,000 रुपया अदा करण जो बि हुकुम। अदालत फैसले में चयो आहे त वॾे वज़ीर पारां दीपक के इलाज लाइ एलानियल रक़म फौरी तौर ते जारी कई वञे। ज़रूरत पवण ते डॉक्टर दीपक जो परॾेह मां इलाज करायो वञे। बोर्ड ऑफ रेवेन्यू के नए सीनियर मेंबर काजी शाहिद परवेज़ पंज मुख्तियार करन ऐं 9 असिस्टेंट मुख्तियार करन जे मुक़ररनि ऐं बदिलियुनि जा ऑर्डर रद्द करे छॾिया। मुख्तियार कार अब्दुल सत्तार शेख, अब्दुल अजीज मेमन, एहसन अली ज़रदारी, अब्दुल सत्तार कलवड़, अयूब बरसान, असिस्टेंट मुख्तियार कार आफ्ताब जमाली, आसिफ अली, सफदर कलवड़, मजहर टालपुर के मुक़ररनि ऐं बदिलियुनि जा ऑर्डर रद्द। असिस्टेंट कमिश्नर लाल मोहम्मद वज़ीर, सजाद फासकिली, रमेश कुमार, शहबाज मेमन ऐं आसिफ रज़ा सूमरो की मुक़ररी जा ऑर्डर रद्द कया विया। कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ हवा से तूफ़ानी बरसात। शाहबंदर में बिजली किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। कराची के गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल, डिफेंस, नॉर्थ कराची, कोरंगी, इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे खां पोइ रोड रस्तनि ते पानी बीहजी वियो। ढाबेधी, जुगशाही, तलार, राजू खानानी, थाणो बुला खान, नवाबशाह, सामारो ऐं ॿियनि इलाइक़नि में बि तेज़ बरसात पई। मौसमियात खाते पारां बरसात जो सिलसिलो सूमर ताईं जारी रहण जी अॻकथी। ईरानी सदर हसन रूहानी दुनिया का पाबंदियों खत्म करने जो मुतालबो कंदे चयो आहे त ईरान बदतरीन मुआशी दहशतगर्दी से मुज़ाहिमत कई पाबंदियों खत्म कयूं वञनि जीअं ॻाल्हियुनि जा दर खुली सघनि। दुश्मन की पाबंदियुनि बारे दबाव हेठि ॻाल्हियूं न कंदासीं। क़ौम की जनरल असेंबली के खिताब कंदे हसन रूहानी चयो त असां नार वारे मुल्कनि जा पाड़ेसरी आहियूं, अमरीका जा न। अमरीका ईरान की आलमी मईशत में भाईवार बणजण खां रोकियो आहे। ॻाल्हियुनि खां पोइ मुआहदनि की पासदारी बि न पई थिए।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस मां ॾिठूं।